न त उहो ड्राइवर सां हले, असांखे हिन जी बजट मिले त ऐं गाॾी ठही मिले त छोकिरियूं जेके परे परे खां कॉलोनियुनि खां अचनि थियूं उनजो टाइम मुक़ररु हुजे, छोकिरियुनि खे ड्राइवर खणी बि अचे, खणी बि जंहिं मक़सदु लाइ इहा गाॾी मिली आहे उहो मक़सदु कोन थो पूरो थिए। अच्छा दी 2005 में तव्हां हिते हेड मिस जी पोस्टिंग ते अख़्तियार आहियो ऐं वेठा आहियो माशाल्लाह। 2005 खां वठी रिपेयर स्कूल जी रिपेयर लाइ या स्कूल जा जेके फर्नीचर आहिनि या टेबल्स आहिनि या वग़ैरह वग़ैरह कुझु बि आहिनि ऐं सामान कहिड़ो प्रोवाइड थियो आहे एजुकेशन जे तरफ़ां या DCO शिकारपुर जे तरफ़ां? मां त सम्झां थी 2005 खां वठी DCO शिकारपुर खां बि कुझु कोन मिलियो आहे ऐं EDO ऑफिस खां बि कुझु कोन मिलियो आहे, सवाइ हिन जे जो बिजलीअ जी बजट ॾींदा आहिनि ऐं टेलीफोन जी ॾींदा आहिनि, बाज़ोका टेलीफोन बि बंदि थी वेंदी आहे, ॿियो त कुझु न मिलियो आहे। काई हिकिड़ी ड्यूअल डेस्क न मिली आहे छोकिरियुनि जी ऐं चेयर न मिली आहे। हा 2 साल थिया आहिनि, SMC जो फंड आहे, 1 साल 1 लख रुपयो ॾिनो अथऊं, ॿिए साल 2 लख, जंहिंमां मूं हे सोफ़ा थोरी घणी मरमत, कुझु टीचर्स खे कुर्सियूं या फर्नीचर जी मरमत कराई आहे। अच्छा जी अदी तव्हांजो सूबाई मिनिस्टर आहे पीर साईं, इनखे तव्हां छा चवंदो त शिकारपुर गर्ल्स कॉलेज खे कहिड़ी बुनियादियूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि? गर्ल्स स्कूल खे बुनियादी सहूलियत इहा मेन जेको मसइलो आहे मूं वटि त उहो आहे फर्नीचर जो। हे 1937 में इस्टेब्लिश थियो आहे स्कूल, पाकिस्तान में जॾहिं न ठहियो आहे, बिफोर सेपरेशन जो स्कूल आहे, मूं पाण हितां मैट्रिक कई आहे, ओज ते हो उन वक़्तु हे स्कूल। हिन दौर में जॾहिं त सहूलियतूं बि घणियूं आहिनि, जमहूरियत आहे, पर हिन स्कूल खे ॾिसिजे त जीअं पोइ तीअं पोइ थो थींदो वञे। तव्हां ॾिसो क्लासनि में तव्हां हली चेक कयो, फ़ोटो बि खणी वञो, छोकिरियूं धरतीअ ते वेही पढ़नि थियूं ऐं बोर्ड खां पोइ त अञा जेका बोर्ड आई हिते रहिया बोर्ड वारा त उन्हनि हथों जेको रहियो कयो फर्नीचर हुयो, क्लास खोले असां ओपन आर्म्स सां उनखे विहारियोसीं, उन्हनि भॻल फर्नीचर हथों ॿारे बाहियूं ॿारे उन ते रधो पको कयो, उन खां पोइ त कोई हिकिड़ी डेस्क बि न मिली आहे। ईंदियूं आहिनि, ॼामड़नि जूं बि ईंदियूं आहिनि, हेॾे कॉलोनियुनि जूं बि ईंदियूं आहिनि, जेके शार्प कॉलोनियूं आहिनि, हेॾे स्टेशन रोड जूं बि ॿार ईंदा आहिनि, जेकॾहिं बस हुजे त उहे ॿार उन्हनि ते अचनि। ठीकु आहे।